इंतहाई काबिल एहतराम असांजो यूनियन काउंसिल छंडला जो चेयरमैन भाई हफीज़ुर रहमान चंडू साहब, इंजीनियर आसिफ भुट्टो साहब, मुझे तालके जो सदर सराई हफीज़ुर रहमान चंडू साहब, कॉमरेड मुख्तियार, इन स्कूल या सीनियर उस्ताद साथियों ऐं नौजवान उस्ताद साथियों जेके हिते जॉइनिंग कई अथऊं, जेके हितां JST जी हैसियत में वरी रिलीज थिया आहिनि, उन सभिनी खे मुंहिंजो सलाम। सभ खां पहिरियां मां मुबारकबाद पेश कयां थो जेके नवां दोस्त हिते जॉइन कयो अथऊं ऐं उन्हनि खे बि मुबारकबाद ॾियूं था जिन वरी हितां JST जो प्रमोशन हासिल कयो आहे, हिते हिन इदारे में रहिया आहिनि। अल्लाह पाक पंहिंजे वालदेन जी दुआनि सां उन्हनि खे नौकरी त ॾियारी आहे, पंहिंजी महिनत सां, पंहिंजी सच्चाई सां, पंहिंजी ज़हानत सां आईंदह जे लाइ असां उन्हनि जे लाइ दुआ कंदासीं त अल्लाह पाक उन्हनि खे अञा वधीक तरक़ियूं, इज़तूं ऐं कामयाबियूं अता फरमाए। छंडला स्कूल हमेशह पंहिंजी इनफरादियत, पंहिंजी अहमियत, पंहिंजी अफादियत साबित कई आहे। हाणे भी अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम पूरी ज़िंदगी जेतिरो टाइम असां सर्विस में रहियासीं, अहिड़े क़िस्म जा सकाफ़ती प्रोग्राम, समाजी प्रोग्राम, इज़तुनि अर्पण जा प्रोग्राम हिते थींदा रहिया आहिनि। असां बाक़ाइदे हिते ईंदा रहिया आहियूं, हमेशह असांखे हितां इज़तूं मिलियूं आहिनि। पाण खुलियल किताब आहियूं, सॼे तालुके ऐं ज़िले जे उस्तादनि जे साम्हूं आहियूं। जेको असांजो हाल हुयो, उस्तादनि जी ख़िदमत कईसीं, किथे किथे यकीनन बेहसियत इंसान असां खां खोटूं बि थियो उन्हनि जो बि असां एतिराफ़ कयूं था। हिकिड़ो घर जो वॾो जॾहिं ज़ईफ़ थींदो आहे, जॾहिं उनजा विंदड़ाई जा ॾींहं ईंदा आहिनि, अख़्तियारात छॾण जा या दुनिया छॾण जा, त हुनखे हिकिड़ी तशवीश ज़रूरु हूंदी आहे त मुंहिंजो वारिस, मुंहिंजा घर जा जेके बच्चा आहिनि, जेकॾहिं उहे सुधरियल ऐं साबित क़दम हूंदा आहिनि त हुनखे दुनिया छॾण में बि जेको आहे सो सवलाई थींदी आहे, सुकून सां छॾे सघंदो आहे। मां बेहसियत तालके सदर या बेहसियत पेटल पंहिंजी टीम जी अॻुवानी जे मां छॾी त आहे, पर मां 200% मुतमइन आहियां त मां पेटेल जूं आगूं जा माण्हू जे हवाले कयूं थो वञा। यकीनन हुन में एतिरी अहलियत आहे जो असांजे छॾियल मिशन खे मुकमिल बि कंदो ऐं उस्तादनि जी ख़िदमत उन जोश ऐं जज़्बे सां कंदो जंहिं तरीक़े सां असां कंदा आहियूं। सराई हफीज़ुर रहमान छॾड़ो असांजो सियासी वारिस आहे, तव्हांजे आॾो आहे। अल्लाह पाक हुन में बेपनाह सलाहियतूं रखियल आहिनि, पंहिंजो ख़ानदानी पसमंज़र रखंदड़ माण्हू आहे। जेको अर्सो बि असां उस्तादनि जी ख़िदमत कई, असांखे जेके बि कामयाबियूं मिलियूं, उन्हनि सभिनी कामयाबियुनि में मूंसां सिराई हफीज़ुर रहमान भाॻे भाईवार रहियो। मां कुझु बि न करे सघां जेकॾहिं सिराई हफीज़ुर रहमान जो साथ मूंसां न हुजे हा। वरी जेकॾहिं किथे का खिफ़त असांखे साम्हूं आई, किथे असांखे का मुखालफ़त आई, त सिराई उन में बि मूंसां हिसेदार आहे। जेकॾहिं किन माण्हुनि जूं 60% ॻाल्हियूं मां चयूं, 40% हिन बि चयूं हूंदियूं।